नाज़रीन, मलेर जे सहाफ़ी तंज़ीमनि ऐं सियासी समाजी अॻवाननि पारां सखर जे सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ गुलशन हदीद चौरंगी ते एहतिजाजी रैली कढी धरणो हंयो वियो। उन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे मंज़ूर सोलंकी। मलीर जे मुख़्तलिफ़ सहाफ़ती तंज़ीमुनि सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां जान मोहम्मद महर जे बेरहमाने क़त्ल ख़िलाफ़ जेको आहे गुलशन हदीद जे अंदरि एहतिजाज कयो आहे। चयो त मुज़ाहिरे में शरीक एहतिजाज में शरीक जेके सियासी समाजी अॻवान आहिनि ऐं सहाफ़ी तंज़ीमुनि जा अॻवान आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कयो, उन्हनि जो छा चवणु आहे। ये रवायत अभी से नहीं है, ये रवायत जब पाकिस्तान बना था तब से ही है। और जब ये सहाफ़त सहीफ़ा जब ये उतरा था ये रवायत तब से चलती आ रही है। लेकिन अफसोस के साथ कि सिंध हुकूमत के मातहत या सिंध में ये जो सहाफ़ियों की किलिंग है वो ज़्यादा है। आप अंदाज़ा लगा लें कि एक हफ़्ते के अंदर जो है वो खैरपुर के अंदर एक वो खंड बरादरी के हैं हमारे सहाफ़िन को कत्ल किया जाता है। और ये गुज़श्ता रात जान मोहम्मद महर जो एक सीनियर सहाफ़ी हैं और सखर प्रेस क्लब और सखर के एरिया की जो है वो एक तमाना आवाज़ है, उनको जो है खामोश करा दिया गया है। तो मेरी सिंध हुकूमत से गुजारिश है कि ये जो सिंध जर्नलिस्ट प्रोटेक्शन ये जो कमीशन बना है इसका केस उसमें जाना चाहिए। ॾिठो वञे त खैरपुर जे इलाइक़े अहमदपुर में मारिजी वियल ग़ुलाम अस्कर खंड जे क़बर जी अञा मिटी आली न थी त मथां वरी सखर में हिकु दिलेर सहाफ़ी खे क़त्ल कयो वियो। हीअ क़त्ल रुगो महज़ हिकु सहाफ़ी जो क़त्ल न आहे पर हीअ पूरे समाज जो क़त्ल आहे, इज्तिमायत जो क़त्ल आहे। जान मोहम्मद महर पंहिंजी सॼी ज़िंदगी सहाफ़त खे ॾिनी। उनजो जेको कमु हुयो उहो मुनफ़रद कमु हो। हुन जेकी स्टोरीज़ खणी आयो, जेकी ख़बरूं खणी आयो, उहे ख़बरूं ख़ुदि हिकु सवाल हो, न रुगो सवाल हो पर उन्हनि जे मुंहं ते हिकिड़ी चमाट हुई जिन जी ज़िमेदारी आहे हिन सोसाइटी में, हिन समाज में अमन अमान क़ाइमु कराइण जी। उन्हनि में हिकु जान मोहम्मद आहे। जान मोहम्मद हिकिड़ो सचो सहाफ़ी हो, हमेशह सच लिखंदो ऐं बहितरीन स्टोरियूं वग़ैरह ठाहींदो, कंहिंजो बि गर्ज़ न कढंदो, जेको सच हूंदो उहो सच लिखंदो हो। हिननि जे पुठियां का वॾी साज़िश आहे जेका सच लिखंदड़ सहाफ़ियुनि खे रस्ते तां हटाइनि था। मां उन्हनि जी मज़म्मत कयां थो ऐं जान मोहम्मद जे क़त्ल जी घुर थो कयां त जुडिशल इंक्वायरी कई वञे ऐं इन जे पुठियां कहिड़ा भोतार कमु करे रहिया आहिनि उन्हनि खे ज़ाहिर कयो वञे। प्लानिंग तहत जेके सिंध जो शऊर रखंदड़ हिकिड़े ऐवाननि में जेको आहे ग़रीब ऐं मज़लूम माण्हुनि जे आवाज़ खे बुलंद कंदड़ जेके जान मोहम्मद महर जहिड़ा जेको आहे सो हिकु नालो हिकु सिंध जो वॾो आले क़िस्म जो जेको सहाफ़ी आहे उनखे भोतार के हिन बदबूदार जेको सिस्टम आहे, नाकारा सिस्टम, उनखे हथ वठी हिनखे शहीद करायो वियो आहे। की पुरजोर मज़म्मत करते हैं और चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट से सुमोटो एक्शन की अपील करते हैं। और ये जो सहाफ़ी सच लिख रहे हैं, क्राइम के खिलाफ लड़ रहे हैं, उसको उन्होंने रास्ते से हटाया है। इसकी हम हुकूमत वक्त से अपील करते हैं कि उनके कातिलों को फ़ौरन गिरफ़्तार किया जाए। मलीर जे मुख़्तलिफ़ सीनियर सहाफ़िन ऐं सियासी समाजी जेके तंज़ीमूं उन्हनि जे अॻवाननि जी ॻाल्हि ॿुधी त हिननि जो चवणु आहे त सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर खे जेको बेरहमानो क़त्ल कयो वियो आहे उहो सहाफ़ती जेके आहिनि तंज़ीमूं, जेके सहाफ़ती अॻवान आहिनि, जेके प्रोफेशनल तरीक़े सां सहाफ़त कनि था, जेके अवाम जो आवाज़ ऐवाननि ताईं पहुचाइनि था, उनखे दॿाइण जी हीअ वॾी गहरी साज़िश आहे। हीअ वॾेरनि, जागीरदारनि, सरमाएदारनि ऐं पुलिस जेको सिस्टम आहे उन्हनि हिननि खे क़त्ल करायो आहे, जंहिंजी जेका आहे शफ़ाफ़ जांच कराई वञे। कैमरामैन अब्दुल लतीफ़ बुगिया सां गॾु मंज़ूर सोलंकी, आवाज़ TV, गड़ा।